अस्सलामुअलैकुम हक़ मौजूद दोस्तों, आऊं सिराई जानी ख्वावर ॻोठ जे चङे मुड़ुस सिराई सब्ज़ अली ख़ान सां मुख़ातिबु आहियां। हुन सां कुझु शिकायतूं, कुझु पंहिंजाइप जूं ॻाल्हियूं। साईं मुंहिंजा हिकु सिखरियो जो कोल आहे, अंग्रेज़ी में चए थो त मोर इज़ लॉस्ट बाय इनडिसीशन, more is lost by indecision than wrong decision। हिन काइनात में, हिन दुनिया में जेतिरा बि ख़ौफ़ आहिनि, ख़दशात आहिनि, ड्रिज आहिनि, एप्रीहेंशिएशन्स आहिनि, उहे सभु ज़बान सां आहिनि, इंसान जी ॻाल्हाइण सां आहिनि, इंसान जी राय सां आहिनि। सो हिकु शाइर चयो त जितने ख़दशात मुझे जहाँ से हैं, जितने ख़दशात मुझे जहाँ से हैं, उससे बढ़कर तेरी ज़ुबान से हैं। सो कुझु माण्हू ॻाल्हि नाहिनि कंदा, ही समाज आहे, ही असांजो कारवहिंवार आहे। कुझु माण्हू ॻाल्हि नाहिनि कंदा, कुझु ड्रिजंदा आहिनि, ख़ौफ़ में मुब्तला हूंदा आहिनि। के माण्हू वरी बेडपा हूंदा आहिनि, सच ख़ातिर पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे छॾींदा आहिनि ऐं उहे सच ॻाल्हाईंदा आहिनि। साईं सब्ज़ अली ख़ान अव्हां सां मुख़ातिबु आहियां। पोइ चवंदा आहिनि या खणी न बि चवंदा आहिनि, ठीकु आहे, लेकिन ही जेको ड्रिज आहे न, इहो पूरे माहौल जो आहे। ही पूरो माहौल इन ड्रिज में आहे, इन ख़ौफ़ में वरितल आहे। ही माहौल, ही जेको समाज, ही अॼु इन जे करे थी वियो आहे जो को कंहिंखे सच नथो चए। हर माण्हू पंहिंजो पाण खे बचाए थो, सच नथो चए। त उन में अलाह जे नबी पाक, अलाह जे रसूल पिणु इहो फ़रमायो आहे, जेके ॿ ॻाल्हियूं हुन इंसान खां ज़मानत तौर ते घुरियूं आहिनि, उन्हनि मां हिकु जेका ॻाल्हि आहे उहा ज़ुबान जी बि आहे। हाणे इख़्तिलाफ़ राय जेको तव्हां खणी चयो, या समाज में असां बि चऊं था त इख़्तिलाफ़ राय हुजणु खपे, उहो इख़्तिलाफ़ राय एतिरो पुराणो आहे जेतिरी ही दुनिया पुराणी आहे, जेतिरी ही दुनिया जी तारीख़ पुराणी आहे, जेतिरी ही दुनिया जी तख़लीक़ पुराणी आहे, त इख़्तिलाफ़ राय बि एतिरो ई पुराणो आहे। तव्हां शैतान जो इख़्तिलाफ़ राय ॾिसो, इहा जेका आहे इंसान जी तख़लीक़ जी शुरूआत ई इख़्तिलाफ़ात हुयो, ठीकु आहे। उनखां पोइ बि इख़्तिलाफ़ात राय दुनिया जे हर दौर में थींदा रहिया। इंसान इख़्तिलाफ़ात राय खे क़बूल कंदो आहे, उन में पंहिंजो पाण खे पेश कंदो आहे ॿिए जे अॻियां। ही समाज में जेके बुराइयूं थियनि थियूं उन्हनि जो सबबु इहो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे घर में जेका असांजी औलाद आहे, उन्हनि खे उहो माहौल ई नाहे ॾिनो त हू असां वालिदैन सां या घर में कंहिं वॾे सां इख़्तिलाफ़ राय करे सघनि। ऐं इहा जेका लफ़्ज़नि जी जंग आहे, इहा लफ़्ज़नि जी जंग शुरू खां आहे, अज़ल खां आहे। उन लफ़्ज़नि जी जंग में कंहिंजी बि जीत न आहे, उन में ॿिन्ही जी हार हूंदी आहे। एम फोस्टर हिकु अहिड़ी तरह सां इन क़िस्म जे माहौल जी, जेका अॼु असांजे ॻोठ जो माहौल हले पियो,
ऐं बदकिस्मती सां उहो माहौल पैदा करण में ॻोठ जे वॾे जो ई हथु आहे। त उन एम्फोस्टर ख़ासि तौर ते हिन माहौल खे ख़राबु करण जे असां ख़्वाहावड़नि जो हथु आहे। मां ईअं खणी चवां, जेकॾहिं हक़ सच जी ॻाल्हि कयां ऐं आऊं कंहिंखां न डिॼां त पोइ इहो ई चवां त उन में सिर्फ़ु जेके आहिनि तव्हां मुलविस न आहियो, बहरहाल असां सभु ख़्वाहावड़ मुलविस आहियूं। छो जो ग़लति कम जी सपोर्ट करण वारो हर उन कम जो जेको आहे ज़िम्मेवार हूंदो आहे, उन ते ज़िम्मेवारी अचे थी। त उन में एम्फोस्टर हिकु अहिड़े तरह जे माहौल जेको असां हिन वक़्तु ख़्वाहावड़नि शहर जे आम माण्हू जे लाइ पैदा कयो आहे, जंहिंमां ॻोठ जो हर फ़र्द, ॻोठ जो हर माण्हू असांखे हिकु नफ़रत ऐं हिकारत जी नज़र सां ॾिसे थो, जेको असांजे लाइ इंतिहाई शर्म जोॻो अमल आहे। मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू ॻोठ जा जेके असांजी इज़त कंदा हुआ, ख़्वाहावड़नि जी इज़त कंदा हुआ, हाणे उहे माण्हू असांजी दिलि सां इज़त कोन कनि था। बहरहाल उहे ॻाल्हियूं थियूं पंहिंजी जाइ ते, उन जे लाइ को अलॻि सां वीडियो ठाहे पियो। लेकिन एम्फोस्टर जी आऊं ॻाल्हि कयां पियो त एम्फोस्टर हिकु अहिड़े माहौल जे ख़िलाफ़ु हिकु ऐसे लिखियो हुयो जेको हिन वक़्तु असांजे ॻोठ में माहौल हले थो। उन लिखियो त इन माहौल जो ऐं इन समाज जो जेको हल आहे न, त उहो टॉलरेंस आहे। उन हिकिड़ो वॾो टाइटल लिखियो, टॉलरेंस। इहा टॉलरेंस जेका ख़ासि तौर ते ऐं तव्हांखे सम्झाइण थो चाहियां त टॉलरेंस हिकु वॾी ॻाल्हि आहे, हिकु वॾी शइ आहे जेका इंसान खे समाज में खटराईंदी आहे, उनखे हाराईंदी न आहे। त उहा साॻी टॉलरेंस आऊं सिर्फ़ु तव्हांजी औलाद खे सम्झाइण थो चाहियां, जेके मुंहिंजा बि पंहिंजा आहिनि। उन्हनि खे इहो सम्झाइण थो चाहियां त ॾिसो, ही समाज में इख़्तिलाफ़ात, ही हर तरह जूं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं समाज अंदरि को बि माण्हू ग़लति कमु कंदो आहे त चङा उनखे सच चवंदा आहिनि। अॼु जो अजीब दौरु आहे त जेकॾहिं को इंसानु तव्हांखे सच थो चए त तव्हां कंहिंजे घर ते वञी कब्ज़ो कयो, कंहिंजे प्लाटनि ते वञी कब्ज़ो कयो, कंहिंजे जॻहुनि ते वञी कब्ज़ो कयो, जेको असां ख़्वाहावड़नि जो ख़ासि तौर ते वण नाहे रहियो। सदियुनि खां वठी तव्हां ख़्वाहावड़नि जी तारीख़ पढ़ी ॾिसो। ख़्वाहावड़नि जूं जेके जाइदादूं हुयूं, मिल्कियतूं हुयूं, उहे ख़्वाहावड़नि ॿियनि ओड़े पाड़े जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे विरहाए ॾिनियूं। उन्हनि सां कॾहिं इख़्तिलाफ़ात न कयो, उन्हनि जी कंहिं जाइ ते कब्ज़ो न कयो। लेकिन अॼु अफ़सोस सां चवणो थो पए, हिकु अफ़सोस सां चवणो थो पए त उहे ई असां ख़्वाहावड़ अॼु ॻोठ जे हर माण्हू जे जॻह ते नज़र आहे। असां उन हर माण्हू जे प्लाट ते कब्ज़ो आहे, उन माण्हू जी हर जाइदाद ते कब्ज़ो आहे। असां उन में नज़र विझी वेठा आहियूं, असां हथियार खणी वेठा आहियूं, उते कलाशनकोप खणी वेठा आहियूं, उते असां मशीन गनियूं खणी वेठा आहियूं। छा इहो असांजो वण आहे? छा असांजा वॾा इहो कमु करे विया हुआ? असांजा वॾा त वॾे दिलि जा मालिक हुया, उन्हनि त कॾहिं कंहिंजे घर ते कब्ज़ा न कया, कंहिंजे मिल्कियतुनि ते, कंहिंजे जाइदादुनि ते कब्ज़ा न कया। ख़ैर, उहा बि ॻाल्हि ठीकु आहे, तव्हांजो हिकिड़ो इशू आहे। लेकिन घटि में घटि तव्हां पंहिंजी औलाद जी इहा बि तरबियत नाहे करे सघिया त इख़्तिलाफ़ राय रखणु जाइज़ ॻाल्हि आहे या नाजाइज़ ॻाल्हि आहे। अगरि ॻोठ जो को हिकु माण्हू, के 5 माण्हू या ॻोठ जा 50 माण्हू तव्हां सां इख़्तिलाफ़ राय रखनि था त तव्हां उन्हनि खे गारियूं ॾियो था। ख़ासि तौर ते मां पंहिंजी ॻाल्हि कयां, मूंखे त तव्हां जेको आहे सो मारण जूं धमकियूं ॾियो था। तव्हांजी औलाद जेका आहे उहा त मूंखे क़तल करण जूं धमकियूं थी ॾिए, उहा त मूंखे जेको आहे सो ज़ाल ते गारियूं थी ॾिए। मतिलबु त मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि मां हींअर कयां, उन में मूंखे कुझु कोन थो थिए। उन में हिकु तरबियत आहे जेका ज़ाहिर थी थिए त हिकु गैर तरबियत याफ़्ता जेका औलाद आहे उहा हमेशह इंसान खे नुक़सान में विझंदी आहे ऐं शर्मसारी ॾिसणी पवंदी आहे।
इंसान जो जेतिरो किरदारु बुलंद हूंदो आहे उहो इंसानु ओतिरो उजरो हूंदो आहे। उहो इंसान खे कंहिं शइ जी परवाह नाहे हूंदी। लेकिन हीअ जेका ज़ुबान आहे न, इहा इंसान खे हेठि किराईंदी आहे। सवेरे जी मूं तव्हांखे मिसाल ॾिनो अलाह जे रसूल जो, उन चयो त जेका माना ज़मानत आहे माना जन्नत जी या चङनि शयुनि जी हिन दुनिया खां पोइ, उन्हनि मंझां हिकु जेका आहे ज़ुबान आहे। इहा ज़ुबान आहे जेका इंसान खे उस ते बि विहारे थी, छां ते बि विहारे थी। इख़्तिलाफ़ात राय हर कंहिं सां रखो, छो न रखो। अॻियों जेकॾहिं तव्हां सां बदकलामी करे, तव्हां उन सां बदकलामी कयो। लेकिन अख़लाक जे दायरे अंदरि नज़रियाती तौर ते अगरि कोई तव्हां सां ॻाल्हाए थो त तव्हांजो बि फ़र्ज़ु थो थिए त तव्हां उन सां नज़रियाती तौर ते ॻाल्हायो ऐं टॉलरेंस हुजे। उन खां अलावा त ज़रूरी न आहे त तव्हां हर कंहिंखे पसंदि कयो। ठीकु आहे, तव्हांखे मां पसंदि न आहियां, ओके, मूंखे तव्हां पसंदि न आहियो, मुंहिंजी का ज़ाती तव्हां सां दुश्मनी न आहे। लेकिन मां जॾहिं बि तव्हांजी मुखालफ़त कई आहे त उन जे पुठियां के असबाब आहिनि। हाणे शुरू में मूं जेका तव्हांजी मुखालफ़त शुरू कई त सिराई ख़ान जे दौर में कई, ऐं मां अॼु बि उन शइ ते जेको आहे सो क़ाइमु आहियां त सिराई ख़ान किरोड़नि जी करप्शन कई ऐं उन जा रिकॉर्ड FI में मौजूदु आहिनि, जंहिंखां पोइ तव्हां सभिनी गॾिजी मिली करे ऐं उन केस खे ख़ारिज करायो। उहे सभु शयूं आहिनि, पर उनखे असां हिन वक़्तु कोन था छेड़ियो। लेकिन उनखां पोइ बि सिराई ख़ान जा जेके नींगर आहिनि, उन्हनि जी तरबियत सुठी हुई। उन्हनि कॾहिं कंहिंखे गार गंद, उन्हनि खे कंहिंखे मारण जूं धमकियूं कोन ॾिनियूं। हालांकि सिराई ख़ान जे मथां वधीक तनक़ीद थिए हुई, लेकिन सिराई ख़ान जे नींगरनि जो किरदारु, उन्हनि जो अख़लाक क़ाबिल तारीफ़ आहे। लेकिन तव्हांजी औलाद जो ख़ासि तौर ते नथो सम्झां त उन्हनि जो को अख़लाक बहितरु आहे। उहो त हर कंहिंखे माना ज़ाल माउ भेण ते गारियूं ॾियनि था। तव्हांखे उन्हनि जी इस्लाह करणु खपे। तव्हां ॻोठ जा चङा आहियो, जेकॾहिं चङे जे घर में अहिड़ी औलाद हुजे त पोइ उहा आम माण्हू जी कहिड़ी इस्लाह करे सघंदा। तव्हांजे लाइ मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे, तव्हांखे हथु ॿधी इहो अर्ज़ु कयां थो त पंहिंजी औलाद जी इस्लाह कयो। भली तव्हां माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा कयो, भली तव्हां माण्हुनि जे दुकाननि ते कब्ज़ा कयो, माण्हुनि जे प्लाटनि ते कब्ज़ा कयो, सॼे गाज ते तव्हां कब्ज़ा कयो, सॼे ॻोठ खे लॾाए छॾियो, सभिनीनि खे चयो त बाबा तव्हां निकिरी वञो। उअं ई तव्हांजी औलाद सभिनीनि खे चए थी त तव्हां सभु मुहाजर आहियो, तव्हां सभु जेको आहे सो जेके ज़ातियूं आहियो सवाइ ख़्वावड़नि जे, बाक़ी त सभु जेके आहिनि मुहाजर आहियो, तव्हां निकिरी वञो, तव्हांजो हिन ॻोठ में न आहे। ओके, का ॻाल्हि कोन्हे, तव्हां भली सभिनीनि खे लॾाए छॾियो, सभिनीनि खे करे छॾियो, छो जो तव्हां ताक़तवर आहियो। ग़रीब माण्हू तव्हांखे कुझु नथा चई सघनि। इहो करे सघनि था जीअं GM लाशारी वारा ॻोठ छॾे हलिया विया तव्हांजे ज़ुल्म जबर खां, त इंसानु इहो करे सघे थो, उहे हलिया वेंदा। इहा बि ॻाल्हि ख़तमु थी वई। उन खां पोइ हाणे इख़्तिलाफ़ात राय खे तव्हां रद्द, ठीकु आहे, उन सां तव्हां जेकॾहिं एग्री न आहियो त तव्हां ठीकु आहे, उनखे रद्द बि कयो, त तव्हां वटि के दलाइल हुजणु खपनि। तव्हां उन्हनि खे दलीलनि सां रद्द कयो, उन्हनि खे ख़ुशि असलूबी सां रद्द कयो। ऐं मां त इहो थो चवां त जेकॾहिं तव्हां पंहिंजी औलाद खे जेको आहे सो घर में इहा तरबियत कयो हा, उन्हनि खे 5 दर्जा जेकॾहिं तालीम जा ॾियारियो हा, जेतिरी तव्हां सियासत ते ख़र्चु कयो था, मुंहिंजे ख़्याल में गाॾियुनि ते ख़र्चु कयो था, यार दोस्तार ते ख़र्चु कयो था, मां थो चवां त उहे जेकॾहिं तव्हां 5 रुपया औलाद खे तालीम ते ऐं तरबियत ते ख़र्चु कयो हा, त उहे अॼु जेको आहे सो कंहिं सुठे मनसब ते हुजनि हा, या उन्हनि जो को सुठो रुतबो हुजे हा, या हू जेकॾहिं चंद अल्फाज़ ॻाल्हाइनि हा त दुनिया उन्हनि खे ॿुधे हा त हिन जी गुफ़्तार, हुननि जा के 100 किताब पढ़ियल हुजनि हा, हुननि जा के 500 किताब पढ़ियल हुजनि हा, हू कंहिं किताबनि सां उन्हनि जी गहराई हुजे हा, त हू कुझु फ़िलासफ़ी ॻाल्हाइनि हा, हू कुझु तारीख़ मां सबक़ु हासिलु कनि हा। बहरहाल हू कुझु न करे सघिया,
ऐं हू हिकु जेको आहे सो ईअं करे सम्झो त बेकार क़िस्म जा माण्हू थिया जंहिंखे कंहिं सां ॻाल्हाइण जी का अदब शुनास ई न आहे। ख़ैर उहा ॻाल्हि उते छुटी। बहरहाल जेकॾहिं हाणे बि तव्हां पंहिंजी औलाद खे सम्झायो त इख़्तिलाफ़ राय हर रखणु हर कंहिंजो हक़ु आहे। तव्हां सां कोई इख़्तिलाफ़ात राय रखे थो त तव्हां उनखे इहो नथा चई सघो त तूं बेकार क़िस्म जो माण्हू आहीं, तूं जेको आहे सो उनखे ज़ाल ते गारियूं ॾियणु, उनखे भेण ते गारियूं ॾियणु, उनजी ज़ियातियात ते वञणु, इहो को सुठो अमल कोन्हे। इनखे दुनिया में को सुठो अमल न चवंदो। बहरहाल तव्हांखे इहा गुज़ारिश आहे त तव्हां वॾे थियण जो मुज़ाहिरो कयो ऐं जेके तव्हांजी औलाद आहे ख़ासि तौर ते ॻोठ जे हर माण्हू खे कूड़ियूं आइडियूं ठाहे गारियूं ॾियनि था, कंहिंखे त पंहिंजनि आइडियुनि तां बि गारियूं ॾियनि था, माउ ते भेण ते, कंहिंजी जेका आहे अॼु ॾींहं ताईं न छॾी अथनि। सो उन्हनि जी इस्लाह कयो, इस्लाह पसंदि थियो, ॻोठ जो अमुन ख़राबु न कयो, ॻोठ जे माण्हुनि सां मुहबत कयो, ॻोठ जे माण्हुनि खे इज़त ॾियो त जीअं बदिले में हू तव्हांजी इज़त कनि। हिन में कुझु नाहे रखियो त तव्हां हर माण्हू सां बेवाजिबियूं कयो, हर माण्हू खे ॻोठ मां लॾायो। इहो ख़्वावरनि जो वड़ कोन्हे। आउं त इहो चवंदुसि इहो ख़्वावरनि जो वड़ कोन्हे। भली तव्हां मूंसां नाराज़ थी वञो, भली ॿिया मूंसां नाराज़ थी वञनि, लेकिन आउं सच ज़रूरु चवंदुसि त हिन वक़्तु तव्हां ॻोठ जे हर माण्हू सां ज़्यादती कयो था। ठीकु आहे, तव्हां ज़्यादती इन जे करे कयो था जो तव्हां ताक़तवर आहियो, ॿिया माण्हू ग़रीब आहिनि, मिसकीन आहिनि, कंहिंखे तव्हां माराइण जूं धमकियूं था ॾियो, कंहिंखे ज़ाल ते गारियूं था ॾियो, कंहिंखे माउ ते गारियूं था ॾियो, त कोई तव्हांखे हक़ सच न चई सघे, को तव्हांखे इहो न चई सघे त कंहिं ग़रीब जे घर ते कब्ज़ो न कयो, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो न कयो। चवण वारा चवंदा, छो न चवंदा? ही दुनिया आहे, ही शऊर आहे, ही इंसान आहे, ही पढ़ियल लिखियल समाज, ही पढ़ियल लिखियल जेके फ़र्द आहिनि, उहे तव्हांखे छो न चवंदा? उहे तव्हांखे बिल्कुलु चवंदा। आउं बि चवंदुसि, तव्हां मूंखे सच चओ, तव्हां मूंखे आम्हूं साम्हूं सच चओ, आउं तव्हां ते नाराज़ कोन थींदो। जेके मूं में ख़ामियूं आहिनि, मूं में कोताहियूं आहिनि, ऐं अगरि कंहिं ज़िम्मेवार उहिदे ते आहियां, तव्हां मूंखे सच चओ, तव्हां मूंखे चई सघो था, हर शइ चई सघो था, तव्हांखे कंहिं मना कई आहे। चवण जो मक़सदु आहे त हिकु टॉलरेंस पैदा कयो, पंहिंजे नौजवाननि खे टॉलरेंस पैदा करण जे लाइ ज़ोर भरियो। जेकॾहिं अॼु जे दौर में बि ही टॉलरेंस, ही एग्रेसिव रवैया रहिया त मां नथो सम्झां त ही माहौल ॻोठ जो बहितर थी सघंदो। ऐं ॻोठ जो माहौल बहितर न थी सघंदो त उन जा ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां आहियो। उन जा ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां सां गॾु असां सभु ख़्वाहवर आहियूं। इन खां वधीक आउं छा चवां? तव्हां ईअं न कयो जीअं मैटर्निक यूरोप में कयो हुयो। तव्हां मैटर्निक जीअं एतिरा पावरफुल बि न आहियो जो हिकिड़ी पंहिंजी अलॻि सां स्टेट ठाहे रखो ऐं उतां जे हर माण्हू खे चई छॾियो त तव्हां त ऑस्ट्रियन एम्पायर मां निकिरी वञो, तव्हांजो त हिते अमल दख़ल ई न आहे, ऐं जिते इज़हार आज़ादी ते पाबंदी हुजे। इहे शयूं त दफ़न थी चुकियूं आहिनि, सदियूं थी चुकियूं आहिनि, यूरोप मां ख़तमु थी वियूं। यूरोप तॾहिं तरक़ी कई ऐं जॾहिं अहिड़ा रवैया ख़तमु थिया, उनखां पोइ तव्हां मैटर्निक शहज़ादे, मैटर्निक प्रिंस, मैटर्निक जो जेको हशर ॾिठो उनखे यादि कयो, उन मां सबक़ु सिखो त अहिड़नि शहज़ादनि जे रवैयनि खे जॾहिं आम माण्हू इनक़लाब जे ज़रिए ख़तमु कयो, उनखां पोइ यूरोप में इनक़लाब आया, उनखां पोइ यूरोप जे माण्हुनि तरक़ी कई, उनखां पोइ यूरोप जा माण्हू चंड ते विया, उनखां पोइ यूरोप जे माण्हुनि ईजादूं कयूं, उनखां पोइ यूरोप जो माण्हू इंडस्ट्रियलाइज़ थियो। तव्हां कहिड़े दौर में था रहो? तव्हां ॻोठ जे माण्हू खे, ॻोठ जे समाज खे कहिड़े तरफ़ वठी था वञो?
अॼु जे दौर में बि धाड़ेल कल्चर में जेको यूरोप में मैट्रिनिक ख़तमु करे मैट्रिनिक सां गॾु ख़तमु थी चुको, तव्हां कहिड़ी इस्लाह पसंदी था वञो? तव्हां समाज खे कहिड़े तरफ़ वठी था वञो? तालीम खां दूर, हथियारनि तरफ़, तबाही तरफ़? ख़ुदारा ही जेके शयूं आहिनि ही सम्झण जूं आहिनि, इस्लाह पसंदी जूं आहिनि। समाज खे बहितर बणायो, समाज अंदरि तालीम खे आम कयो। नौजवान तालीम याफ़्ता थींदो, 5 किताब पढ़ंदो त हू समाज खे सम्झी सघंदो, अॻिते निकिरी सघंदो, उन में अख़लाक़ियात ईंदा, हू दुनिया सां गॾु तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां गॾु तरक़ी करे सघंदो। हिन समाज अॻे ई बुराइयुनि जो शिकार आहे। मुंहिंजी वीडियो तमामु वॾी थी वई आहे ऐं इंशाअल्लाह ॿी वीडियो में वरी अव्हां सां मुखातिब ज़रूरु थींदुसि। वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।